चाचा आंटी चएपई न मुंहिंजी न चांडो की त शादी थींदी आहे पोइ घोट थींदसि न बोस वॻो पाईंदसि पुटको बि मूंखे वधंदा पोइ वरी मुंहिंजे हथनि ते मेहंदी हणंदा वरी मूंखे मूंखे हिते उहो न मोर बि वधंदा पोइ मुंहिंजी शादी में कंहिंखे नचो कोन पाण नचंदा माण्हू पैसा बि उछलींदा घुरींदा उहे पैसा खणण कोन चाचा सही आहे पोइ मूंखे न मुंहिंजी शादी थींदी न न पुट चांडोकी जी शहरों सां शादी थींदी तूं अञा नंढड़ो ॿार आहीं तूं जॾहिं वॾो थींदे पोइ तुंहिंजी शादी कराईंदासीं फ़िलहाल तूं पंहिंजे रांदीगर सां रांदि खेॾ चाचा तव्हां न चांडोकी सां न मुंहिंजो विहांउ करायो ऐं पोइ रांदीगरनि सां खेॾणु छॾे ॾींदसि हा मूंखे वणंदी आहे न ॾिस शमीर पुट तूं इहे अजायूं ॻाल्हियूं न कर चांडोकी शहरोज़ ख़ान जी मंग आहे उनजी शादी शहरोज़ ख़ान सां ई थींदी ऐं मुंहिंजी हिकिड़ी ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ इहा ॻाल्हि जेकॾहिं शहरोज़ ख़ान जे कननि ते पहुची वई तोखे उफट मारे छॾींदो अच्छा शेर भले मूंखे मारे छॾे पर आउं बि न चांडोकी खां सवाइ कंहिंसां शादी कोन कंदा मूंखे चांडोकी सां शादी करणी आहे ओ रुखसार 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 हिन चरे खे त वठी वञे हितां सवेल खां वठी मुंहिंजो दिमाग़ ख़राब करे वियो अथसि शादी करायो वठी वञी हितां शेमीर छो चाचा साईं खे तंग कयो अथई मूंखे शादी करणी आहे मूंखे चांडोकी सां शादी करणी आहे ॾिसी न पई रुखसार कीअं न पियो मोचड़ंदी खे सॾु करे घुरी पियो वठे मूंखां शेमीर तव्हां पंहिंजे कमरे में हलो पर मुंहिंजी शादी अड़े वञी थो या जूता खाई पोइ वेंदे उथी हली था उथी वञ पंहिंजे कमरे में हली था तव्हां कीन आहियो सभु कीन आहियो शादी तव्हां हरू भरू हुन चेरे खे छो था दड़का ॾियो किथे तव्हांखे पिटे त पोइ सवेल खां वठी मुंहिंजो दिमाग़ ख़राब करे छॾियो अथसि कन खाई वियो मुंहिंजा शादी करायो इहो सॼो भूसो इन जे कननि में तो भरियो आहे सही ख़बर आहे मूंखे सब्सक्राइब कयो असांजो ऑफिशियल यूट्यूब चैनल सिंह टीवी HD ड्रामा ऐं वधीक अपडेट लाइ बेल आइकन खे क्लिक करियो।